नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास सैयद मेहंदी अली शाह चयो त गुल कायनात जी सूंह इन सां गॾोगॾु गुल रूह खे राहत पहुचाइनि था। असांखे गुलनि जो वधीक पोख करे बाग़बानी करणु घुरिजे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हिन SSP मीरपुर ख़ास आबिद बलोच सां गॾु डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट फ्लावर शो कमेटी पारां बेनज़ीर भुट्टो शहीद गुलिस्तान बल्दिया पार्क में मुनक़द थींदड़ 61 गुलनि जी निमाइश जो इफ़्तिताह कंदे हिन चयो आहे त मीरपुर ख़ास में ॿिनि समाजी सरगर्मियुनि खां अलावा अंबनि ऐं गुलनि जी निमाइश करण जो मक़सद हिन शहर जी अहमियत खे उजागर करण आहे, हिकु बहितर माहौल पैदा करण ऐं ॿारनि समेत शहरनि खे तफ़रीह जो सामान फराहम करण आहे। हिन वधीक चयो आहे त को बि कमु अकेले सिर्फ़ बहितर नमूने सां नथो करे सघिजे। गुलनि जी निमाइश में ज़िले इंतज़ामिया सां गॾोगॾु स्टेक होल्डर जो अहम किरदारु शामिल आहे। गुलनि जी निमाइश खे बहितर नमूने सां करण लाइ सरकारी गैर सरकारी इदारनि जो सहकार तमामु बहितर आहे। इन मौक़े ते SSP मीरपुर ख़ास मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सियाण ऐं ज़िंदा क़ौमनि बहितर क़ौमूं हमेशह बहादुर जे मौसम जी आमद जो इस्तक़बाल कंदियूं आहिनि। गुलनि जी निमाइश बहार जी आमद सां असांखे ख़ुशी जी उम्मीद ॾेखारीनि थियूं। इन मौक़े ते जनरल सेक्रेटरी फ्लावर शो मोहम्मद नवाज़ ॿुधाए त गुलनि जी निमाइश में 200 खां वधीक गुलनि जा क़िस्म रखियल आहिनि, जंहिंमें 50 मौसमी गुल ऐं 150 गैर मौसमी गुल शामिल आहिनि। निमाइश में 15 स्टॉल जंहिंमें 7 गुलनि जा ऐं 8 मुख़्तलिफ़ स्टॉल रखियल आहिनि। फ्लावर शो में पार्क ग्रीन फाउंडेशन, ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन, बोर्ड ऑफ इंटरमीडिएट सेकेंडरी एजुकेशन भिटाई, डेनिटल एंड मेडिकल कॉलेज, डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास हाउस मोहम्मद मेडिकल कॉलेज, सिंध हार्टिकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट ऐं ॿिनि इदारनि गुलनि जा स्टॉल लॻाए गुलनि जी निमाइश में हिसो वरितो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।